अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे लाइ काफ़ी सारियूं अॼु तव्हांजे लाइ नयूं ख़बरूं ऐं शोबे जे हवाले सां काफ़ी खोड़ सारियूं ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां ऐं तव्हांखे खोले ॿुधाईंदुसि जेका अॼु मूं वटि अपडेट आहे ऐं तव्हां ताईं इहा पुॼाईंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त छा थी रहियो आहे सिंधी फिल्म इंडस्ट्री में, सिंधी शोबिज़ में, सिंधी ड्रामा इंडस्ट्री में अॼुकल्ह छा थी रहियो आहे, नेक्स्ट लेवल जो कमु कहिड़ो थी रहियो आहे। ऐं तव्हांजे लाइ ही नंढियूं ऐं वॾियूं ख़बरूं हिन नंढिड़े वीडियो में, हिन खे आख़िर ताईं ॾिसो वीडियो खे। जी हाँ दोस्तों, हिन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। पहिरियों हिकिड़ो कमु कयो, महिरबानी करे तव्हांजे अगरि आङुर में सूरु न आहे त महिरबानी करे लाइक जे बटन खे दॿाए छॾियो, सब्सक्राइब जे बटन खे बि दॿाए छॾियो, शेयर जे बटन खे बि दॿाए छॾियो। जीअं इहो सभु कुझु फ्री आहे दोस्तों। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों रोज़ानो तव्हांखे असां जेको अपडेट कंदा रहंदा आहियूं। अॼु जेका तव्हांखे अपडेट ॿुधाईंदो हलां सिंधी जेका शोबे जे हवाले सां छा थी रहियो आहे। दोस्तों कुझु ॾींहं पहिरियों जेका अपडेट आई उहा बि मां तव्हां सां शेयर कई, दुलाब ड्रामे जे हवाले सां, चंड ग्रहण जे हवाले सां बि। ऐं अॼु जेकियूं असांजे साम्हूं नयूं अपडेट आयूं आहिनि, जंहिंमें फरज़ंद मलिक खजू साहब ऐं कुझु ॿियनि जेको आहे राइटरनि इहो लिखियो हुयो त असांजी जेका शूटिंग भरपूर तरीक़े सां हली रही आहे ऐं असां जेको आहे सुठे अदाकारनि खां सुठी अदाकारी करायूं था। हर अदाकार पंहिंजा जोहर ॾेखारे थो पियो। दुलाब ड्रामे जे बारे में ॿुधाए रहिया हुया त असां पंहिंजी पूरी कोशिशि करे रहिया आहियूं ऐं असांजो इहो ई जेको मौक़िफ़ आहे त हिन चकर सिंधी आवाम जे मौक़िफ़ जी जेको आहे ताईद कयूं ऐं उन्हनि जे जेका ख़्वाहिश आहे उनजे बराबरि हिन जेको आहे ड्रामे खे आंदो वञे। ऐं उन्हनि जो पंहिंजो इहो चवणु हुयो, उन्हनि पंहिंजे फेसबुक ते बि इहे पोस्टां काफ़ी शेयर कयूं। ऐं ॿी तरफ़ जेको आहे दोस्तों पंहिंजनि जा गदार जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। जेको मिनी सीरियल आहे, नंढो सीरियल आहे, उन में लारा फ़ियार डायरेक्टर जेको आहे उन अॼु बयानु ॾिनो हुयो, यानी उन पंहिंजी पोस्टां रखियूं ऐं उन जो चवणु इहो हुयो त मां जेको आहे पंहिंजी ॾाढी सुठे नमूने सां कोशिशि करे रहियो आहियां। असांजा अदाकार बि सुठी कोशिशि करे रहिया आहिनि, लेकिन उन हिकिड़ो मैसेज लिखियो हुयो त अञा बि जेको आहे अदाकारनि जी ज़रूरत आहे। अगरि कहिड़ा अदाकार आहिनि जेका घोटकी ज़िले जे वेझो आहिनि, उहे लारा फ़ियार सां राब्तो करनि। उन इहे कमेंट बि छॾिया, इहे पोस्टूं बि छॾियूं ऐं पंहिंजनि जा गदार उमीद अली कलवड़ ऐं आज़म मेंगल सां गॾु जेको अदाकारी जा उहे बि अची पंहिंजा शौक़ु पूरा करनि। ऐं उन इहा बि ॻाल्हि कई त आज़म मेंगल ऐं उमीद अली कलवड़ उर्फ़ ओठो पंहिंजी जेको अदाकारी जा भरपूर जोर ॾेखारण वारा आहिनि पंहिंजनि जा गदार में। ऐं वरी घोटकी जूं लोकेशनां बि उन सेंड कयूं, सुठियूं लोकेशनां आहियूं। ऐं वरी फरज़ंद मलिक खजू बि वरी लोकेशनां सेंड कयूं जिथे वरी शूटिंग करे रहियो आहे दुलाब जी। ऐं उन जेका आहे उन सेट जा जेको आहिनि तस्वीरां शेयर कयूं ऐं बहितरीनु उहे सेट हुया दुलाब जा बि। मुंहिंजे ख़्याल में जॾहिं मां उन्हनि जो जाइज़ो वरितो ऐं मूंखे ईअं लॻो त ज़हर ज़िंदगी जा जेका सेट हुया बिल्कुलु दुलाब ड्रामे जा सेट बि ओड़ा हुया, को मुख़्तलिफ़ न हुयो। ऐं फरज़ंद मलिक खजू इहो चयो त इहो साॻी जाइ ते असां रिकॉर्ड कयूं था, लेकिन थोरो ई मुख़्तलिफ़ हूंदो। लेकिन जेका साईं निसार शाह जी इहा उताक हूंदी ज़हर ज़िंदगी में, ऐं दुलाब में बि साॻी उताक, साॻी लकड़नि वारी बांस जा लकड़ा हुया। तव्हां ॾिठो हूंदो ज़हर ज़िंदगी में उताक हूंदी हुई, त हिन में बि साॻी बांस जे लकड़नि वारी उताक जा फ़ोटू शेयर कया फरज़ंद मलिक खजू। ऐं मूंखे ईअं लॻो त साॻी उताक आहे, लेकिन थोरो हिन जो रुख ॿिए पासों कैमरा जो एंगल मटाईंदा जीअं माण्हुनि खे मुख़्तलिफ़ लॻे, लेकिन शइ साॻी हूंदी आहे। कॾहिं हेॾो रिकॉर्ड कंदा आहिनि त कॾहिं हिन पासो रिकॉर्ड कंदा आहिनि जीअं एंगल चेंज थिए, पर हुई शइ साॻी शइ ते जेको रिकॉर्ड थी रहियो आहे। बाक़ी जेको बंगलो ॾेखारियो वञे पियो जंहिंमें फरज़ंद मलिक साहब खजू जेको आहे रंग कराया, रोगन कराया, उहो मूंखे अलॻि लॻे पियो, थी सघे थो कंहिं ॿिए जो हुयो। ऐं ॿिए तरफ़ वरी जेको अली हसन चड्डड़ साहिबु जेको ग़रीब जो आवाज़ु ठाहे रहियो आहे प्रोजेक्ट, उन बि पंहिंजे लोकेशननि जो जेको आहे तस्वीरूं सेंड कयूं, पंहिंजे जेको आहे सेट जो तस्वीरूं सेंड कयूं। अहिड़े हिसाब सां हू बि पंहिंजी पूरी कोशिशि करे रहियो। ऐं जेको चंड ग्रहण जा त तव्हां झलकियूं, टीज़र, पुरमो सभु कुझु ॾिसी चुका आहियो। पुरमो मुंहिंजे ख़्याल में अञा रहियल आहे, बाक़ी टीज़र टई तव्हां ॾिसी चुका आहियो। ऐं चंड ग्रहण जो जेको आहे त जेको मुख़्तलिफ़ लॻे थी, जेका लोकेशन त मुख़्तलिफ़ आहे, लेकिन इन जी थोरी कहाणी मुख़्तलिफ़ आहे। ऐं मीरा ऐं जेको आहे मीरा यानी रिमशा शहज़ादी ऐं अब्बास गुल उडाणी जी जोड़ी परफेक्ट ॿुधाई वञे थी पई। जेको आहे इन चंड ग्रहण ड्रामे में ॿुधायो वञे थो त इन जोड़ी हिन ड्रामे में बा कमाल जोड़ी आहे ऐं ॿिन्हिनि जा डायलॉग बि भरपूर लिखिया विया आहिनि। ऐं ॿई जेको आहे अदाकार इहे ज़बरदस्त जेको आहे पंहिंजा अदाकारीअ जोर ॾेखारे रहिया आहिनि।
ऐं इन जी शूटिंग अञा हली रही आहे। पहिरियों स्पेल त मुकमल थी चुको आहे। ऐं इहा बि ॻाल्हि हली त जेको आहे रिमशा शहज़ादी ऐं जेको आहे बास्कुल उडाणो, जॾहिं तव्हां साम्हूं जो एपिसोड ईंदा तव्हांखे सभ खां वधीक इन्हनि जी अदाकारी वणंदी। छाजे करे हिते रिमशा शहज़ादी खे होशियार बि ॾेखारियो वियो आहे हिकिड़े सीन में, ऐं जेको टीज़र में मूं जाइज़ो वरितो। ऐं ॿी जाते निमाणो बि ॾेखारियो वियो आहे जेको आहे बास्कुल उडाणी जॻह रोए थी त मूंखे हिननि कुटियो आहे, मुंहिंजो मथो फाड़ियो अथनि। मतिलबु काफ़ी ॻाल्हियूं करे रही आहे। ॿई उन जा रिमशा शहज़ादी जा सीन ॾेखारिया विया आहिनि। जेको होशियार यानी हिकिड़ी टैलेंट वारी छोकिरी ॾेखारियो वियो आहे त उहो मुंहिंजे ख़्याल में शुरू वारा सीन आहिनि, शुरू वारे किस्तनि में। बक़ाइदा जेको बास्कुल उडाणे सां जेको सीन ॾेखारियो वियो आहे उहो बाद वारो आहे, जॾहिं हुनजी शादी थी वञे थी बास्कुल उडाणे सां, तॾहिं उहे सीन टीज़र में बि ॾेखारिया विया आहिनि। ऐं टीज़र में इहो जेको आहे असांजे साम्हूं आयो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको जागीर ड्रामो अची रहियो आहे मज्जू लाड जो, ऐं कुझु ॿिया अदाकार आहिनि, ऐं जेको वॾेरनि ते आहे, जेका वॾेरा नियाणियुनि खे नथा पढ़णा जेका पढ़णु ॾियनि, ऐं उन जो जेको असां जाइज़ो वरितोसीं उन में इहो महसूसु थियो त इन टीज़र में हे कुझु ॾेखारणु चाहिनि था, इन ड्रामे में बि ईअं ई हूंदो त ॻोठ में जेको आहे वॾेरा जेको आहे मतिलबु स्कूल बंदि करायूं वेठा आहिनि। अगरि नियाणियूं शहर ॾांहुं रुख करनि थियूं पढ़ण जो त हू उन ते ज़ुल्म करनि था, रस्ता रोक करनि था ऐं टोकूं करनि था त हीअ छो थियूं पढ़नि। ऐं वॾेरो इहो चाहे थो त मुंहिंजी ग़ुलामी करनि। ऐं हिकिड़े सीन में इहो बि ॾेखारियो वियो आहे जागीर में त जेको आहे हीअ छोकिरा कमु कंदा रहंदा आहिनि कणिक जो, थ्रेशर जो, ऐं उहा इहो ॻाल्हि कंदो आहे त जॾहिं मां हीअ ॻोठ वारा कमु महिनत कंदे ॾिसंदो आहियां मुंहिंजी दिलि ठरंदी आहे। यानी हू पंहिंजो ग़ुलाम बणाइणु चाहे थो, ग़ुलाम जीअं आहिनि अॻिते ग़ुलाम रहनि, हीअ ग़ुलाम मुंहिंजे कमु करनि पिया, मुंहिंजी दिलि ठरे पई। इहो जेको आहे वॾेरो चई रहियो आहे, जंहिंमें मज्जू लाड बि घणो कर उन जो साथ ॾिए थो या उन जे ख़िलाफ़ु आहे। हिकिड़े सीन में जॾहिं हू चए थो माफ़ी वठि वॾेरो, त मज्जू लाड़ो चए थो त मां माफ़ी वठां इन खां। इन में इहो महसूसु थिए थो त मज्जू लाड हिते हीरो जा हीरो त न आहे, साइड हीरो जो किरदारु करे रहियो आहे जागीर ड्रामे में, जेको वॾेरे सां टक्कर बि ॾेई सघे थो। ऐं ॿिए ॻाल्हि त ऐं जेको हीरो आहे उनजो भाउ सौट या कुझु अहिड़ो किरदारु आहे मज्जू लाड जो, जेको वॾेरे खे चए थो मां माफ़ी वठां मां, ऐं इहे ॻाल्हियूं हू करे रहियो आहे। इहे असां नोट कयासीं। ऐं वॾेरे खे जेको वॾेरे जो हिकु सिस्टम आहे, वॾेरा शाही जेको सिंध में हली रही आहे, उन जे ख़िलाफ़ु ई ड्रामो ठाहियो आहे, यानी एंटी वॾेरा ड्रामो ठाहियो वियो आहे। ऐं वॾेरनि जी जेका शाही ख़तमु करण जे हिसाब सां इहा मूंखे कहाणी सुठी लॻी दोस्तो। तालीम जे हिसाब सां पहिरें चकर जेको आहे असांजे ड्रामे वारनि कुझु अखर खयां आहिनि, कुझु एक्शन खयो आहे त ॿराड़ी में वाक़ई दोस्तो तालीम न आहे। तव्हां नोट कयो हूंदो तव्हां बि, असांजो जेको इलाइक़ो आहे सखर आहे, लेकिन असां शहर में न आहियूं, शहर खां ॿाहिरि आहियूं। जेको असां जिते असांजा ॻोठ आहिनि यानी हिते ॿराड़ी जो एरिया हुआ, ऐं हिते हक़ीक़त यकीन ॼाणियो जॾहिं मूं तालीम कई हुई ऐं तॾहिं मुशरफ़ जो आख़िरी टाइम हले पियो, परवेज़ मुशरफ़ जो फ़ौजी हुकूमत हुई, तॾहिं असां नंढो हुयुमि, तॾहिं मुशरफ़ जा आख़िरी ॾींहं हुया, ज़रदारी जी हुकूमत अची वई हुई। ऐं तॾहिं जेको आहे मुशरफ़ जे टाइम में दोस्तो हिते स्कूलनि में एॾी तालीम हुई, ख़ुदि मां हिते तालीम कई। ऐं मां तालीम वधीक बि न कई आहे, वधि में वधि 6-7 दर्जनि ताईं तालीम कई हिते ॿराड़ी में। ऐं हिते 4-5 स्कूल हुया, बहितरीनु जेको आहे तालीम हुई। अॼु मां हक़ीक़त पुछो उहे स्कूल ॾिसी मूंखां ॻोढ़ा निकिरी वेंदा आहिनि। हाणे उहे स्कूल बर पिया आहिनि हिन टाइम, जॾहिं ॿियूं हुकूमत आयूं। हाणे कंहिंजा मां नाला खणा, अॼुकल्ह नालो खणण त यानी पंहिंजी मतिलबु जान खे हिकिड़ो ख़तरे में विझणु आहे त बाबा हे नालो हिन जो खणे थो। इहो बि अॼुकल्ह अज़ाब थी वियो आहे, कंहिंजो माण्हू को नालो बि नथो खणी सघे। लेकिन एतिरो त मां चई सघां थो उहे स्कूल हिन टाइम बंदि पिया आहिनि। वॾेरनि जा छा आहिनि जेको आहे माल ॿधा पिया आहिनि, अखियुनि सां मूं ॾिठो आहे। हिकिड़े जो वॾेरे जो मूं ॾिठो हारी वियायूं वेठो, पंहिंजे मतिलबु ॻोठ में जॻह में हारी अलॻि वेठा, जेको स्कूल ठाहे हुई हुकूमत, तॾहिं त हिकिड़ो कमरो हूंदो, वरी हुकूमत स्कूल सुठे नमूने सां ठाहे उन जे ॿाहिरियां वॉल लॻाई यानी दीवार लॻाई, ख़ूबसूरत स्कूल ठाहियो गवर्नमेंट। उन में केरु वेठा हुया, हारी उन जा वियायूं वेठो हुयो। ऐं वरी ॿियो स्कूल जंहिंमें मां पढ़ंदो उन में वरी चौहान बिरादरी जा गॾा ॿधा पिया हुया, सॼो ॾींहुं उते नंढा ॿार खेॾंदा। हाणे उहो स्कूल बंदि थी चुको आहे, गॾा ई उते हूंदा आहिनि, कुझु ई कोन आहे। ऐं ॿियो जेको स्कूल हुयो उहो नाले जो वञी रहियो आहे, थोरो घणो जेको आहे हली रहियो आहे, उन में बि एतिरो को ख़ासि न आहे। इहे त जेको आहे न हितां जी तालीम जा ऐं हशर आहिनि, इहे तरीक़ा आहिनि तालीम जा। लेकिन इहो ड्रामे में सुठो मैसेज ॾिनो वियो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।